कराची मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त पीटीआई जे धरणे जी ॿुधणी दौरान लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच सीपीओ रावलपिंडी ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे डीजीआईबी खां धरणे बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच में जस्टिस मिर्ज़ा वक़ार रूफ़ पीटीआई जे धरणे ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। डिप्टी कमिश्नर रावलपिंडी कैप्टन शोएब, सीपीओ शहज़ाद बुखारी ऐं ॿिया ऑफिसर अदालत में पेश थिया। अदालत सीपीओ रावलपिंडी जे ॾिनल मेडिकल रिपोर्ट ते एतराज़ कंदे चयो आहे त जेकॾहिं सीपीओ रावलपिंडी अञा बि पंहिंजी मेडिकल रिपोर्ट ते क़ाइमु रहे त इन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। मेडिकल रिपोर्ट कंहिं बि तौरु अदालत में पेश न थियण जो जवाज़ पेश न पई करे। सीपीओ खां पुछियो त अदालत में ॾिनल मेडिकल रिपोर्ट ते बीठल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।